मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, रमज़ान शरीफ जो आखिरी जुमो पाण पढ़ी रहा आहियूं। कालो को ॾिहाड़ो आहे। रमज़ान शरीफ जे अचण जो सभिनी मुसलमाननि खे इंतज़ार हो। ख़ैर सां आयो ऐं ईअं गुज़री वियो जो ख़बर ई कंहिंखे कान पई। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जूं रहमतूं जंहिंजे मुक़द्दर में हुयूं तंहिं हासिल कयूं। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू जो ही मेहमान महीनो असांजे ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो आयो। आइंदा भी हो महीनो भलारो ईंदो रहंदो। ए अल्लाह जो इंतज़ाम आहे। तिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास। अल्लाह साईं पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे, इहे ॾींहं आहिनि। अल्लाह साईं जल जलालहू अमन वालहू इन्हनि खे माण्हुनि में पियो फेराईंदो गिराईंदो रहंदो आहे। अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो मुसलमान भाइरो, रमज़ान ईंदो रहंदो पर ख़बर न आहे आइंदा साल तव्हां मां असां मां केरु रमज़ान में हूंदा ऐं केरु कोन हूंदा। इंसान ज़िंदगी जे ॾियारनि खे गनीमत शुमार करे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हीअ ज़िंदगी असांखे अमानत तौर ॾिनी आहे। इन अमानत जो क़दुरु कजे। हयातीअ जो हिकिड़ो हिकिड़ो लम्हो क़ीमती आहे। जेका ज़िंदगी गुज़री वई उन जे पुठियां असीं किरोड़ा रुपया ख़र्च कयूं पर उहा मोटी हथ कान ईंदी। वई सा वई। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू जे हबीब जो फरमान आहे। पाण फरमाइनि था, क़यामत जे ॾिहाड़े जंहिंखे ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू जन्नत ॾे रवानो फरमाईंदो पंहिंजे महिरबानीअ सां ऐं जन्नत में दाख़िल थी वेंदा। पर जन्नत में दाख़िल थियण खां बाद बि अफ़सोस जा हथ मलींदा। असहाबन किरामन पुछो, या रसूल अल्लाह, जन्नत में वञण खां पोइ अफ़सोस छाजो? प्यारे पैगंबर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि खे जॾहिं इनामन इकरामन नेमतुनि सां नवाज़ींदो पोइ उते हुनखे इन ॻाल्हि जो अफ़सोस थींदो त काश जेकर अञा असां बि कुझु घणो कमायूं हा त अञा वधीक नेमतूं मिलनि हा। काफ़िर, बेदीन, जहन्नमी, जंहिंजे मथो अल्लाह जो ग़ज़ब हूंदो, ख़ुदा पनाह ॾे, उहे त हूअं ई अफ़सोस कंदा जो हुननि खे कुझु न मिलंदो, अज़ाब खां सवाइ बि हुनखे हासिलात कान थींदी। पर जिन खे ख़ुदा ताला पंहिंजे नेमत सां नवाज़ींदो से बि इहो अफ़सोस कंदा त जेकर अञा घणो कुझु कयूं हा, अञा घणो अल्लाह खे राज़ी कयूं हा, हेतिरी नेमत मिली आहे, इहे अञा नेमतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो हद हिसाब ई कोन्हे को। मुंहिंजा भाउ, अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात वटि देर कान्हे, न अल्लाह ताला जे ज़ात वटि अंधेर आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, बाना अचण तुंहिंजो कमु आहे, माफ़ करण मां अल्लाह जो कमु आहे।
सुभान अल्लाह। ये कौन ॾिसंदो आहे त तो हेड़ी जिंदगी काथे गुज़ारी आहे, घणो वक़्तु तुंहिंजो गफ़लत में वियो आहे, हाणे तूं पोइ वक़्त में आयो आहे, छा तोखे ॾियां? न न, रब करीम जी ज़ात बाबरकात एसी ताईं महिरबान आहे जेसी ताईं तुंहिंजे मुंहिंजे लुकीअ में साह आहे। आख़िरी लम्हा पोयां पसाह इंसान खे आहिनि, अगरि इन पोयनि पसाहनि ताईं बि पंहिंजे मालिक खे बाॾाए रिझाए विझे त ॿेड़ा ई पार थी वञनि। मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो, पर हिकिड़ो नकुल यादि आयो आहे। असांजे मुर्शिद महबूब हज़रत पीर साईं रोज़े वारनि रज़ी अल्लाह ताला अन्हु मलफूज़ा शरीफ़ में लिखियो आहे, पाण फरमाइनि था ॿ भाउ रहा, उन मज़ा हिकिड़े भाउ वञी मस्जिद वसाई, इबादत में वञी ज़िंदगी गुज़ारियईं, ऐं हुन जो ॿियो भाउ हो, उहो दुनिया दौलत गॾु करण जे हवाले शराबनि कबाबनि में लॻी वियो। 25 साल ॿिन्ही खे गुज़री विया। हो 25 साल इबादत में गुज़ारियईं, हुन 25 साल फिस्क फजूर गुनाहनि में शराब नोशी में ऐं बुरनि कमनि में गुज़ारे पंहिंजी ज़िंदगी तबाही बर्बाद करे छॾी। अल्लाह जो शान आहे, रब शल महिरबानी करे। आमीन। मां तव्हांखे अॻे ॿुधायो हो, मुंहिंजे प्यारे आका जी हदीस पाक आहे, जंहिंमें पाण फरमाइनि था त इहो मतां ख़्यालु कंदा हुजो त जन्नत असांखे इबादत सां मिलंदी, जन्नत तव्हांखे अल्लाह जे रहमत सां मिलंदी। जे रहमीन रहम करे त जन्नत ॾे, जन्नत मर्ज़ी जो मालिक। इबादत पंहिंजी जॻह ते फर्ज़ आहे, इबादत पंहिंजी जॻह ते लाज़िम आहे, इबादत पंहिंजे जॻह ते ज़रूरी आहे, पर इन जे लाइ असीं कोन था इबादत कयूं त को रब करीम असांखे जन्नत ॾींदो। मौला शल राज़ी थिए। पीर से रोज़े वारा फरमाइनि था 25 साल खां बाद में हू जेको शराबी भाउ हो, उनखे अची दिलि में ख़्यालु थियो त मूं ज़िंदगी बर्बाद करे छॾी, 25 साल अल्लाह खे विसारियुमि, बुछड़ायूं कयुमि, कॾहिं भुलिजी बि मस्जिद ॾे कोन वियो आहियां। मूं वारो भाउ वीचारो अल्लाह खे यादि पियो करे, 25 साल गुज़री विया अथसि अल्लाह अल्लाह कंदे, केॾो न ख़ुशकिस्मत आहे, अॼु त वञा लही वञी पंहिंजे भाउ सां अलाह अलाह त कयां। वरियो त कुझु कोन, हे बुछड़ाइनि मझां बुराइनि मझां छा मिलियो, रुगो ख़ुदा खे ॾमरायो अथमि। हाणे जेकर पंहिंजे रब खे वञी राज़ी कयां, इहो इरादो करे पंहिंजे महलात तां, माड़ीअ तां, जाइ तां, राति जो ॾाकण तां हेठि लथो आहे। अल्लाह जो शान ख़ुदा बेनियाज़ आहे। पीर से रोज़े वारा फरमाइनि था, मस्जिद वारे भाउ खे, निमाज़ी भाउ खे, आबिद भाउ खे इहे वेठे वेठे ख़्यालु थियो 25 साल गुज़री विया, वरियो त कुझु कोन। मूं वारो भाउ ऐश अशरतूं पियो करे, ॾाढो ख़ुशी सुख सां वेठो आहे, अॼु भला ठहियो केरु थो जागे वञी भाउ सां कुझु को सुख जो साह त खणा। इहो इरादो करे मस्जिद मां निकिरी हिन जे ॾाकण ते मथे चढ़ियो आहे। हो मथां लथो आहे, हीउ हेठि चढ़ियो आहे, ऊंदा ई राति आहे, न हुनखे ख़बर आहे अचण जी, न हुनखे ख़बर आहे अचण जी। इहे ग़लतीअ सां ॿई राति जो ऊंदाही में टकरजनि था, टकर लॻो, ॿई किरिया, थिणंदा थिणंदा हेठि किरिया, ॿिन्ही जो कंधु भॼी पियो, ॿई मरी विया। अल्लाह ताला जो प्यारो वली हज़रत पीर साईं रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, ॿिन्ही जो रूह परवाज़ थियो, अल्लाह जा मलाइका आया, ॿिन्ही जे रूह खे खयऊं, ख़ुदा ताला जे दरगाह में अर्ज़ कयो, या अल्लाह हिननि जे रूह खे काॾे कयूं? हिकिड़ो आबिद ज़ाहिद आहे, ॿियो शराबी बदमाश आहे, हिन जा रूह केॾांहुं कया वञनि? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, हिन शराबीअ जे रूह खे जन्नत ॾे खणी वञो। ऐं इन आबिद ज़ाहिद नमाज़ पढ़ण वारे 25 साल ॿाॾाइण वारे जे रूह खे जहन्नम ॾे खणी वञो। मलाइकनि चयो, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। ऐं मुंहिंजा मौला तूं रब आहे, बुलंद बाला आहे, तुंहिंजो शान निरालो आहे, तुंहिंजा फ़ैसिला आहिनि। हुन सारी ज़िंदगी तबाही में गुज़ारी आहे, हुन सारी ज़िंदगी तुंहिंजे इबादत में गुज़ारी आहे। अजीब तुंहिंजो फ़ैसिलो आहे, असांजे सम्झ खां मथे आहे। ख़ुदा ताला फरमाए थो, तव्हांजे सम्झ में अची वेंदो, हुनजो ख़ात्मो आख़िर ख़ैर ते थियो आहे। भुली भुली भाण आहे, हिसाब न भुली चइजे।
पेशेमान थियो, शर्मिंदो थियो त मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वई, बेकार गुज़री वई, हाणे त वञी मालिक खे बाॾायां, मां अल्लाह ताला जी ज़ात लेखो कोन कंदो आहियां, मां माफ़ फरमाए छॾियो मां। हुन 25 साल इबादतूं कयूं, ख़ुदा खे राज़ी कयईं, मस्जिद वसायईं, पर मां अल्लाह मां आख़िरी टाइम ते ना उमेद थियो, मुंहिंजे रहमत में आसरो न रखियईं। इहे चई त मिलियो त कुझु कोन, छा थियो आहे? हाणे इन जे इबादत जी मूंखे परवाह कान्हे का, इन जो ठिकाणो जहन्नम बनाए थो छॾियां। माना ओ मुंहिंजा भाउ मुसलमान, अल्लाह जा बंदा, आख़िरी वक़्त ताईं बि ख़ुदा जे रहमत जो दरवाज़ो खुलियल हूंदो आहे। पोइ वक़्त ताईं बि ख़ुदा ताला पंहिंजे बाननि जे लाइ रहमत जो दरवाज़ो खोले छॾींदो आहे। बाने जो कमु आहे, जॾहिं बि ज़िंदगी में मौक़ो मिलेसि अल्लाह जे दरगाह ते रुजू थिए। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अव्हांखे तव्हांखे असांखे पक आहे त मस्जिद मां जहिड़ा निकिरंदासीं, शाम ॻोठ पहुचंदासीं, सुभाणे हूंदासीं। तंहिंजे करे हर मुसलमान पंहिंजे दम खे आख़िरी दम भाए, हर लम्हे खे आख़िरी लम्हो भाए, हर ॾिहाड़े खे आख़िरी ॾिहाड़ो भाए, हर रात खे आख़िरी रात भाए, हर घड़ीअ खे पंहिंजे लाइ आख़िरी घड़ी भाए। ईअं सम्झे त मां हिन दुनिया जे ज़िंदगीअ ते महिमान आहियां। जेको बि टाइम मिलई उन टाइम ते पंहिंजे रब खे बाॾाए, ख़ुदा जे तरफ़ रुजू थी, अल्लाह तबारक व तआला खां पंहिंजी गुनाहनि जी माफ़ी घुर। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे क़ुरान में इरशाद फरमायो आहे, दुरूद पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। अल्लाह से पंहिंजे महबूब खे तो फरमाए त तूं चओ, तूं पंहिंजे पाक ज़बान सां ऐलान कर ऐं मुंहिंजनि ॿारनि खे चई ॿुधा। छा चवां? कुल चओ, या इबादी, ओ मुंहिंजा बानो, अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम, जन गुनाह कया हन, ॾोह कया हन, रब रंजायो आहे, महबूब जे सुन्नतुनि जे ख़िलाफ़ हलिया हन, दीन खां पुठीरा रहिया हन। अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम, जन पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म कयो आहे, उन्हनि खे चओ, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, ओ पंहिंजे जान ते ज़ुल्म करण वारो, मां अल्लाह जे रहमत मां न उमेद न थिजो। केॾी बशारत आहे, केॾी ख़ुशख़बरी आहे, केॾो अल्लाह जे तरफ़ खां बाने खे आथत थो मिले। रब थो फरमाए, केॾो बि ज़ुल्म कयो थी, केतिरियूं बि ख़ताऊं कयूं थी, छा बि कयो थी, पर मां रब थो चवां, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत मां ना उमेद न थियो। छो? इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हो मेहरबान आहे, जो बानो हथ खणंदो आहे, मां सभई ॾोह बख़्शे छॾींदो आहियां। जमीआ क़ुरान आहे, यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ, हुन जा जेतिरा बि गुनाह हूंदा उहे सभु बख़्शे छॾींदो। इन्नहू हुवल गफूरुर रहीम, बेशक हो अल्लाह तबारक व तआला गफूर भी आ, यानी माफ़ कंदड़ भी आ, त रहीम भी आ, रहम फरमाईंदड़ भी आ। बाने जो कमा अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खे बाॾाए माफ़ी घुरे। ओ अदाहे रमज़ान, हे जुम्मा, हे ईदूं, हे आख़िरी जुम्मा, ये रहमत जा ॾिहाड़ा अल्लाह ताला इन जे लाइ मुक़रर कया हन त बानो हूअं त ग़फ़लत में आहे, पर मन इन ॾिहाड़े मुंहिंजे दर ते अची बाॾाए त मां माफ़ फरमाए छॾियां। सलाह 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 दुरंदा आवाज़ मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। जुमातुल वदा माना रमज़ान जे मोकिलाणीअ जो जुमो। अलविदा कबियार खे हाणे अलविदा, हाणे ख़ुदा हाफ़िज़, हाणे हलूं था, हाणे मोकिलायूं था। जुमातुल वदा जी माना इहा आहे त हे अलविदाई जुमो आहे, आख़िरी रमज़ान जो जुमो आहे। वरी रमज़ान में
हाणे जुमो कोन ईंदो, वरी जेकॾहिं आयो त ईंदड़ साल ईंदो, लेकिन हिन रमज़ान शरीफ़ जो जुमो हे आख़िरी जुमो। सरवरे कायनात अलैहिस्सलाम खां सहाबन किरामन पुछो आहे, या रसूल अल्लाह, जुम्मन जी तव्हां फज़ीलत ॿुधाईंदा आहियो त जुमे जी वॾी फज़ीलत आहे। पाण फरमाइनि था, हाओ मूं तव्हांखे ॿुधायो आहे त अल जुमअतु सय्यदुल अय्याम, जुमो सभिनी ॾींहंनि जो सरदार आहे। जेके हफ़्ते जा ॾिहाड़ा आहिनि उन हफ़्ते जे ॾींहंनि जो जुमो सरदार आहे, पर जुमअतुल वदा जी वधीक फज़ीलत आहे। या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿुधायो त आख़िरी जुमे रमज़ान शरीफ़ जी केतिरी फज़ीलत आहे। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त जेको मुस्लमान रमज़ान शरीफ़ जे आख़िरी जुमे ते जुमे जी नमाज़ पढ़ी, असर जी नमाज़ जमात सां पढ़े, मग़रिब जी नमाज़ जमात सां पढ़े, सोमाणीअ जी नमाज़ जमात सां पढ़े, फजर जी नमाज़ जमात सां पढ़े, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुन जे सॼे साल जे नमाज़ुनि इबादतुनि जो कफ़ारो करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। सॼे साल जे इबादतुनि, नमाज़ुनि, फराइज़नि जेके हिन खां कोताहियूं थियूं हूंदियूं, ॻाल्हियूं रहिजी वियूं हूंदियूं, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन्हनि जो कफ़ारो करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। कफ़ारो माना एवज़ो, काई शइ जी का कोताही थी वञे उनजो एवज़ो ॾिबो आहे। निमाज़ में ग़लती थींदी आहे, सहव ॾिबी आहे त सजदो सहव जो निमाज़ जो कफ़ारो आहे। अहिड़े तरीक़े सां इंसान खां का ख़ता ग़लती थींदी आहे, रोज़ो भञी विझंदे त उनजो बि कफ़ारो हूंदो आहे। महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त जुमअतुल वदा खे ख़ुदा इहा नेमत नसीब फरमाई आहे जो इहो इंसान जे सॼे साल जे इबादत जो कफ़ारो थी वेंदो आहे। पर इहो मसइलो मता कढो, ॾाढो सुठो थियो, आसानी थी पई। साईं ॿुधाए छॾियो आहे त जुमो तव्हां पढ़ियो माना सॼे साल जो कफ़ारो। हाणे जुमो पढ़ी वरी सॼो साल छुटी करे वेही न रहिजो, इहे बि थींदो आहे। मसइले मां मसइलो वरी तव्हां कढंदा हो। असां ॿुधाईंदासीं हिकिड़ी ॻाल्हि, अॻे जुमे ते मां चयो हो न बा, यादि अथव? अर्ज़ु कयो हुम त ख़ुतबे में सलात न पढ़जे, याद आहे? तव्हां वरी मसइलो कढियो, साईं सलात खां थो झले। अब फ़र्क़ु आहे या न आहे? वज़ाहत थी वञे सुठी शइ आहे। सलात जे लाइ त मां तव्हांखे घणो तंग कंदो आहियां, सलात पढ़ो, सलात पढ़ो, सलात पढ़ो। सलात खां कोन थो झलियां, सलात पढ़ो, पर ख़ुतबे में न। ख़ुतबे जो हुकुम नमाज़ जो आहे। हाणे ॾिसो न, जेकॾहिं इहा आयत इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा, मां अलहम्द खां पोइ नमाज़ में पढ़ा, तव्हां पढ़ंदव सलात? छो? पढ़ो न, नमाज़ में आयो त नमाज़ ऐं ख़ुतबे जो हुकुम साॻियो आहे। जीअं नमाज़ में हूंदो आहे माण्हू, इहे ख़ुतबे जो साॻियो ई हुकुम आहे। जे निमाज़ में ॻाल्हाइणो कोन्हे, निमाज़ में जवाबु ॾियणो कोन्हे, निमाज़ में वाझाइणो कोन्हे, निमाज़ में मुंहिंजा दोस्त ख़ामोशी सां अल्लाह ताला जी इबादत करणी आहे, त ख़ुतबे जो साॻियो हुकुम आहे। त मसइलो वरी तव्हां कढियो, मां अॻे जुमे ते मसइलो ॿुधायो, वरी ॿ टे दोस्त चवनि पिया, यार साईं अलाए छो तो सलात खां झले। सलात खां कोन थो झलिया दा, ख़ुतबे जे टाइम ते महबूब जी मनव आहे। इहो निमाज़ जे हुकुम में आहे। तव्हां जेकॾहिं बिल्कुलु माण्हू चूं बि न करे, आवाज़ ई न अचे, ख़ामोशी सां ख़ुतबो ॿुधो, नमाज़ पढ़ो, बाक़ी तव्हांखे इजाज़त आहे 24 कलाक दरूद पढ़ो। नमाज़ जो टाइम मुक़ररु आहे, ॿिए पहरी जो टाइम आहे, टे पहरीअ जो टाइम आहे, सांझीअ जो टाइम आहे, फजर जो टाइम आहे, दरूद जो टाइम ई कोन्हे। अलाह नमाज़ कोन पढ़ंदो आहे, अलाह हज कोन कंदो आहे, अल्लाह ताला ज़कात कोन ॾींदो आहे, अल्लाह ताला रोज़ा कोन रखंदो आहे। पर रब चवंदो आहे त ॿिया को बि कम तव्हां इबादत वारा कयो, सभु तव्हां कंदा हो, मां न कंदो आहियां, पर सलात वारे कम में मां तव्हां सां गॾु आहियां। मलाइकनि सूधो मुंहिंजे हबीब ते मां रब सलात पढ़ंदो आहियां। अहिड़ी इबादत खां केरु झलींदो? हा, प्यारी इबादत आहे। तव्हां जेकॾहिं अर्ज़ु कयुमि त मसइले जी वज़ाहत ज़रूरी आहे, त महबूबनि फरमायो त जुमअतुल वदा पढ़ी तुंहिंजो पोएं साल जो कफ़ारो थी वियो। हाणे मतां इहो वरी मसइलो कढी त हाणे जुमअतुल वदा पढ़ी थो वञे, हाणे सॼो साल छुटी आहे। सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां, प्यार सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना
व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, इन आखिरी महीने जे आखिरी दिहाड़न में हिकड़ी रात इंदी आ जंहिंजो नालो आहे लैलतुल क़द्र। सुभान अल्लाह। छा इस नालो लैलतुल क़द्र? कुरान तो चवे इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो कुरान पाक के असां क़द्र जे रात में नाज़िल फरमायो। उहा क़द्र जी रात छा है? अल्लाह ताला पाण तो फरमाए मां तो ॿुधायां, उहा क़द्र जी रात हज़ार हा महीनन खां भली आ। सुभान अल्लाह। हिकिड़ो हूंदो आहे हज़ार महीना, सम्झो था न साईं, हज़ार, ऐं ॿिया हूंदा आहिनि हज़ारे महीना। फ़र्क़ु आहे या न आहे? हज़ार माना हिकु ऐं हज़ारे माना कई हज़ार। अल्लाह ताला हिते फरमायो आहे त हीअ रात कई हज़ारनि महीननि खां भली आहे। हिकिड़े हज़ार खां न कई हज़ार हा महीना हुजनि, पर हीअ रात जेका क़द्र जी आहे उहा भली आहे। सहाबा कराम चवनि था या रसूल अल्लाह, अव्हां खे क़द्र जी रात मालूम आहे त कॾहिं ईंदी? पाण फरमाइनि था हाओ क़द्र जी रात मां मुहम्मद खे मालूम आहे। सुभान अल्लाह। साईं पोइ ॾसियो उन रात जाॻूं, क़द्र जी रात ॾसियो असांखे। पाण फरमाइनि था रात ॾसींदोसांव कोन। साईं पोइ जॾहिं फज़ीलत वारी रात आहे त ॾसियो बि नथा। छो? पाण फरमाइनि था तव्हांजो फ़ाइदो आहे। एॾो फ़ाइदो आहे जो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाए थो एतिरो तव्हांखे ॿुधायां थो त पोइ 10 में आहे, एतिरो ॿुधायां थो त वरी 21 जे रातनि में आहे। सुभान अल्लाह। आहे बि पोइ 10 में, वरी आहे बि 21 जी रात में। माना कीअं? या 21 हूंदी, या 23 हूंदी, या 25 हूंदी, या 27 हूंदी, या 29 हूंदी। ये 5 रातियूं आहिनि। महबूब से फरमाइनि था इल्तस्मुल लैलतुल क़द्र फी खमसतिल लयाली। इन्हनि 5 रातनि में क़द्र जे रात खे वञी ॻोल्हियो। छाजे करे तव्हांजो फ़ाइदो आहे? कीअं फ़ाइदो आहे? फ़ाइदो त इन में आहे जो ॾस त उन रात जाॻूं न। फ़ाइदो त इन में आहे जो वसाहत हुजे, खुलियल ॻाल्हि हुजे, उन रात जाॻिजे त सवाब थिए। पाण फरमाइनि था न, इन खे लिकाइण में फ़ाइदो आहे। सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह कहिड़ो फ़ाइदो आहे? पाण फरमाइनि था फ़ाइदो इहो आहे जो हूअं त तव्हां हिकिड़ी रात जाॻंदव, पर इन में लिकाए छॾियो अथमि तव्हां 21 बि जाॻंदव, 23 बि जाॻंदव, 25 भी जागंदो, 27 भी जागंदो, 29 रात भी जागंदो। हूंदी त हिकड़ी रात जेका क़दर जी, पर अल्लाह ताला मलाइकन खे फरमाइंदो आ ओ मुंहिंजा प्यारा मलाइको, क़दर जी रात हिकड़ी आ, बाने खे हिकड़ी मिलंदी, पर मुंहिंजो बानो 5 रातियूं जागियो आ, तंहिंजे करे इन खे 5 क़दर जे रातनि जो सवाब ॾेई छॾियो। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह। हाणे फ़ाइदो थियो या न थियो दादा? हूअं त हिकिड़ी रात मुस्तफ़ा ॿुधाए छॾिया त फलाणी रात अथव, 27 अथव या 29 अथव या 25 अथव, उन राति जाॻूं हा, ॿियो सुता पिया हुजो, अॿा सेरा थी कयो, पर महबूबन फरमाए त 5 में हिकिड़ी अथव, वञी ॻोल्हियो, तलाश कयो। हाणे 5 रातियूं जाॻंदासीं, हूंदी क़दर जी हिकिड़ी राति, 4 ईअं हूंदियूं, पर दफ़्तर तुंहिंजे में अल्लाह ताला 5 लैलतुल क़द्र लिखी छॾींदो। वॾो फ़ाइदो आहे, बाने जे लाइ तमामु वॾो फ़ाइदो आहे, तमामु वॾो इनाम आहे। मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे त इन रातनि में जागी अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खे यादि करे। मुंहिंजा दोस्त 21 बि पंहिंजे हथनि खां वई हली, 23 बि पंहिंजे हथनि खां हली वई, 25 बि पंहिंजे हथनि खां हली वई, हाणे 27 आहे या वरी मथां ख़ैर जो 29 आहे। इहे रातियूं जाॻण जूं आहिनि, उहे ख़ुशकिस्मत मुस्लमान आहिनि जंहिंखे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि रातुनि में जाॻण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन राति में थोरो अमल भी अल्लाह ताला वटि वॾो क़बूल पहलो हूंदो आहे। मामूली खां मामूली बात भी रब जी ज़ात बाबरकात क़बूल फरमाईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाईंदो आहे त इन रात में, क़दर जे रात में अवां सिर्फ़ मूंखां माफ़ी घुरंदा कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्वा फ़ाफ़ु अन्ना या रब्बल आलमीन।
आलमीन। हुजूर करीम जे ज़ात बाबरकात ख़ुसूसन इहा दुआ पढ़ंदा हा, पंहिंजे असहाबन खे बि इहा दुआ ॾसींदा हा। जेकॾहिं अरबी तोखे नथी अचे त परवाह नाहे, तो पंहिंजी ॿोली में चओ, ऐ मुंहिंजा मौला तूं माफ़ कंदड़ा, मूंखे माफ़ फरमाए। सुभान अल्लाह। अखर ई थोड़ा अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन फ़ाफ़ अन्ना या रब्बल आलमीन। ऐ मुंहिंजा मौला तूं सखी माफ़ करण वारो रब आ, असांखे माफ़ कर। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो, इन्ही क़दर जे रात नफ़िल पढ़, क़दर जे रात क़ुरान पढ़, क़दर जे रात अल्लाह पाक जे महबूब ते दुरूद पढ़, ऐं वध खां वध इहा दुआ घुरंदो कर, मुंहिंजा मौला तूं माफ़ करण वारो आ, मुंहिंजूं ख़ताऊं ऐं गुनाह माफ़ फरमाए। अल्लाह जो हबीब फरमाए थो, ईअं बानो क़दर जे रात पाक थींदो आहे ॼण माउ जे पेटां ताज़ो ॼाओ आहे। सुभान अल्लाह। वॾी सआदत आहे, वॾो बख़्त आहे, वॾी ख़ुशकिस्मती आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हाणे मज़मून त एतिरा आहिनि, कहिड़ा ॿुधायां तव्हांखे। अॻे जुमे ते तव्हांखे ॿुधायुमि सैयदा तैयबा ताहिरा हज़रत फातिमतु ज़हरा सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हा। पर वरी अॻे जुमे खां पोइ वरी ॿी जेका तारीख़ आई, उन सां निस्बत वरी सोहणे शेरे ख़ुदा जी बि आहे। छो त रमज़ान शरीफ़ जे 21 जे रात 21 जो ॾिहाड़ो हज़रत अलीअ जे शहादत जो आहे। ऐं मज़े जी वरी ॿी बि ॻाल्हि त 20 रमज़ान इहा बि मुस्लमाननि जे फज़ीलत जी रात आहे, जो इन महीने में रमज़ान शरीफ़ जे 20 तारीख़ जे ॾिहाड़े अल्लाह जे हबीब ते मक्को फतह थियो हो। अञा मज़े जी ॻाल्हि तोखे ॿुधायां, अञा मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, ख़ासि करे असां बरे सग़ीर पाकिस्तान वारनि ते ख़ुदा भलाई कई। 1947 में पाकिस्तान ठहियो हो रमज़ान जी 27 तारीख़ ई। इहा ख़बर कान्हेव, छो त असांजे हुकूमतुनि जा ज़ोर रहिया आहिनि, बाबा 14 अगस्त मल्हायो। इहो यादगिरो ई कंहिंखे कोन्हे त 14 अगस्त 1947 ते इस्लामी महीनो कहिड़ो महीनो रमज़ान जो हो, ऐं वरी ख़ुदा जो करम त ॾिसो तारीख़ 27 हुई। नेमत आहे न सही, उन नेमत खे हणी असां ॿाहिरि करे छॾियो आहे। अहिड़ी हालत कई तसे नेमत सां, उन पाकिस्तान सां जो ख़ुदा रहम करे। रमज़ान में न ठहे हा त अॼु ताईं टुटी वञे हा, अधु त वियो, बाक़ी अधु बचियो आहे। अॼु भलो ॾिहाड़ो अथव, दुआ घुरो रब जे दरगाह में, अल्लाह करे असांजो मुल्क सलामत हुजे, असांजो वतन सलामत हुजे। ख़ुदा ई असांखे पाक घर ॾिनो आहे, असांजो मुल्क आहे, असां मुस्लमाननि जी हुकूमत आहे, असां मुस्लमान हिते इज़त जी ज़िंदगी गुज़ारियूं था। इहो जेकॾहिं घर फुरिजी वियो त का शइ न रही। तंहिंजे करे अॼोके ॾिहाड़े ते तूं ख़ुदा खां इहा बि दुआ घुरिजां त ख़ुदा असांजे घर खे सलामत रखे। हाणे सलात पढ़ त मौला अली जो शान ॿुधाया आहे। सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। असां अहले सुन्नत जो पीर अली आहे। हाओ न सही, पाण के रहियो सुन्नी, छा आहियूं बाबा सुन्नी। वरी ख़ुसूसन उहे शख़्स जेके वरी सुन्नी भोजन, वरी कादरी भोजन, जंहिंजी दामन पीरा न पीर, जंहिंजो हथ दामन पीरा न पीर जे में आहे, जंहिंजी हथ हज़रत गौसल आज़म जे झोली में आहे। मुंहिंजा दोस्त ख़ासि करे कादरनि ते त वॾो करम आहे, जो असांजो सौ सिधो वास्तो हज़रत अली सां आहे। पर इमाम रब्बानी जेको नक्शबंदी सिलसिले जो इमाम आहे, नक्शबंदी सिलसिले जो सरताज आहे, उहो इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फसानी रहमतुल्लाह ताला अलैह, जेको सरहंद शरीफ में ॼमे थो, जंहिं रात ॼाओ आहे, ॾिसो त जवाननि जो कमु, मर्दनि जूं कमायूं त ॾिसो अञा कमाई कान कई अथई, रुगो ॼाओ आहे। पूरे बर्रे सगीर में हिंदुस्तान में दोल वॼाइनि त दोल न वॼे, तबलो वॼाइनि त तबलो न वॼे, सारंगी खे फूकजनि त सारंगी न वॼे। जेकॾहिं मुंहिंजा दोस्त जेको आम तरह सां जिनाई वॼाईंदा आहिनि, सुरंदो वॼाइनि त सुरंदो न वॼे, चंग वॼाइनि त चंग न वॼे। कहिड़े बि क़िस्म जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ साज़ हुजे, हथ हणनि त वॼे। हिंदुस्तान पाकिस्तान गॾियल हो, पूरे मुल्क में साज़ बंदि। ॻाल्हि मशहूर थी वई, 8 ॾिहाड़ा गुज़री विया। वक़्त जो बादशाह हो, मुग़ल बादशाह हो। उन मुग़ल बादशाह छा कया, आलिम घुराया,
जादूगर घुराया, वॾे वॾा सनासी घुराया, वॾा वॾा इल्म नुजूम जा माहिर घुराया। छा ॻाल्हि आहे, असांजे रुगो ॻोठ दिल्ली में न वॼे, शाहपुर में न वॼे, पूरे हिंदुस्तान में साज़ बंदि थी विया आहिनि। ॻाल्हि कहिड़ी आहे? सभिनी सोचे सोचे पंहिंजा हिसाब लॻाए जो ॿी का ख़बर कान्हे का। एतिरो सम्झूं था त हिन हिंदुस्तान जे ज़मीन ते को पाक रूह आयो आहे। वाह जवान तव्हांजी कमाई। कमाई छाजी? ॼाओ आहे। कमायूं त पोइ थियूं थियनि पियूं। हे भाग हा, ख़ुशकिस्मतियूं हूं, इहे रूह ख़ुदा जे ज़ात बाबरकात मुंतखब फरमाया हा। इमाम रब्बानी जहिड़ो कामिल वली आहे, पंहिंजे सिलसिले नक्शबंदी जो इमाम ऐं पेशवा। उहो पंहिंजे मकतूब शरीफ़ में लिखे थो त क़यामत ताईं विलायत मिलंदी त अलीअ जे दर तां मिलंदी। जंहिंखे बि विलायत जो दर्जो मिलंदो, विलायत जी डिग्री मिलंदी, उनखे कंहिंखां मिलंदी? मौला अली शेर ख़ुदा। कंहिंखां मिलंदी आहे बा? शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार, ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। ओ हज़रत अली करमल्लाह वजल करीम, जेके उहा सआदत नसीब थी आहे जो कसेरा मुयस्सर न शुद ई सआदत बकाबा विलादत बमस्जिद शहादत। अहिड़ो ॿार दुनिया में आयो ई कोन्हे जो ॼमे त काबतुल्लाह में, जे शहीद थिए त मुसल्ले ते ख़ुदा जे घर मस्जिद में। जंहिंजी इब्तिदा बि ख़ुदा जो घर, जंहिंजी इंतिहा बि ख़ुदा जो घर, अचे थो त बि बैतुल्लाह में, जे वञे थो त बि मस्जिद ख़ुदा जे घर में। हुन जे अचण जो वाक़ियो तोखे ॿुधायां। बुज़ुर्गान दीन असांजे अहल सुन्न जे आलमनि लिखियो आहे। आम तरह सां हे मवाला चवंदा आहिनि त सुन्नी अलीअ खे कोन मञींदा आहिनि। असां चवंदा आहियूं जहिड़ो असां मञूं था तहिड़ो तव्हां मञो ई कोन था पिया। असां था चऊं असांजो अली शेर आहे। चओ चओ असांजो अली आहे न साईं। इहो केरु थो चवे? चओ सुन्नी। ॾाढे चओ केरु थो चवे? ऐं हू छा था चवनि त अली माज़अल्लाह बुज़दिल हो। फ़ैसिलो तो ते आहे। अलीअ जी हुब रखण वारा, मोहब्बत वारा, हबदार सॾाइण वारा, तुंहिंजो छा अक़ीदो आहे? अली बहादुर हो या बुज़दिल हो? लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था। अली मुर्तज़ा अमर जे पेट में आ। हजरत बीबी साहिबा जो नालो आहे फातिमत बिन्ते असद। अली साईं जे नाने जो नालो हो असद। छा नालो साईं? असद। ऐं जेको ॾोहटो आयो सो असद थी न आयो, असदुल्लाह थी आयो। हो ख़ाली शेर हो। असद जी माना शेर आहे। अली मुर्तज़ा जो दुनिया में अचण थियो आहे त असदुल्लाह गालिब थी आयो आहे। उहो बहादुर आहे। अमर साईं जे पेट में आहे। अम्मा खे का तकलीफ़ सूर संदाप कोन हो। बैतुल्लाह जी सभु को ताज़ीम कंदो हो। इहे घरां निकिती आहे मके जे औरतुनि सां गॾिजी करे त बैतुल्लाह जो तवाफ़ वञी कयां। बैतुल्लाह जो तवाफ़ कयो अथई। हिकिड़ो चकर लॻायो आहे, ॿियो चकर लॻायो आहे, टियों चकर लॻायो आहे, चौथो चकर लॻायो आहे। इहे चकर हलनि पिया। चक्कर हलंदे हलंदे मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अमर साइण खे पाण संभालण जो टाइम अची वियो। पर एतिरी तकलीफ़ थी ॿार ॼमण जी जो उतां चुरी न सघी, हली न सघी, वञी न सघी। भला घर वेझो हो, तकड़ो तकड़ो घर वञे हा। अहिड़ी तकलीफ़ थी वई। अबा मथे आवाज़ बस कयो। बाबा वञ सम्झा मथे। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। खुदा के जीअं मंज़ूर हूंदो तीअं थींदो न दादा। अमर साइण खे ओचितो तकलीफ़ थी पई आहे। दिल में सोचई काॾे वञा। अबा पेर पोइ ते करे वियो। काबे ॾे पेर न कबो आहे। सलाह बुलंद आवाज़।
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लम। अमर साण के टाइम को नथो मिले, काॾे वञे छा करे, तकलीफ़ वधी वई आ। देर का नथी आ, काबतुल्लाह जो पाण ही पाण दर खुली तो वञे। सुभान अल्लाह। काबे जो पाण ही पाण दर पियो खुले, अंदरों आवाज पियो अचे, अल्लाह जी बानी या अमत अल्लाह, ओ अल्लाह जी बानी। अंदर बैतुल्लाह में दाखिल थी छो त अल्लाह जे बाने जे अचण जो टाइम आ। या अमत अल्लाह, ओ अल्लाह जी बानड़ी काबे में दाखिल थी, बैतुल्लाह में दाखिल थी। इन जे करे जो बैतुल्लाह में अल्लाह जे बाने जो अचण जो टाइम थी वियो आ। हज़रत बीबी साहबा उथी आ, हालांकि बैतुल्लाह जे आॾो दरवाज़ो मथे आ। ख़ुदा तव्हां असांखे नसीब फरमाए, ॾाकण खां सवा चढ़ी नथो सघिजे। एतिरो दर आहे बैतुल्लाह जो, मथे जो माण्हू ई हथ मथे करे त मस चावठ ते पहुचंदो आहे। हेठी जेका चावठ दर वारी आहे न साहिब, एतिरी मथे आहे जो हथ कबो तॾहिं पहुचंदो। उन खां पोइ वरी अञा मथे दरवाज़ो आहे। बादशाहनि जे लाइ, वॾनि माण्हुनि जे लाइ बादशाह काबे जो दर खोलींदा आहिनि, पर ॾाकण रखंदा आहिनि। उहा पेरनि ते ॾाकण आहे, हली अची उते बीहंदा, पोइ ॾाकनि ते चढ़ी चढ़ी पोइ माण्हू अंदरि वेंदा आहिनि। आम तरह इजाज़त न आहे, 24 कलाक दर बंदि आहे, ॿाहिरां तवाफ़ कबो आहे। बीबी साहिबा फरमाए थी त काबे जो दर त खुलियो आहे ऐं आवाज़ पियो अचे त अंदरि अचो। दाख़िल कीअं थिया, ॾाकण त आहे कान का। अञा जो निहारे त बैतुल्लाह जे दरवाज़े जो चावठ पाण ई पाण हेठि थी वई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहा जेका चावठ हुई न सही, दरवाज़ो जेको हो मथे हो, उहो पाण ई पाण हेठि थी ज़मीन सां वञे लॻो आहे। अमड़ थी आहे, अंदरि दाख़िल थी आहे। अंदरि दाख़िल थियण सां मौला अली शेर ख़ुदा जी विलादत थी आहे, पर अहिड़े हाल में थी आहे, न को बदबू आहे, न का गंदगी आहे, न का रत आहे, न का पू आहे, का ख़राबी कान्हे का। ख़ुदा जी ज़ात बाबरकात जंहिंखे काबे में आणींदो, तंहिंजो इंतज़ाम बि पाण फरमाईंदो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, असांजे पीर जो, असांजे मुर्शिद अलीअ जो शान वॾो आहे। हा साईं, अमड़ खैर सां ॼणियो, माउ खे पोइ तकलीफ़ थींदी आहे। सभु को ॿिचड़ी वाल आहे, ख़बर आहे त 8 ॾींहं माई वीचारी सही नई सी सुती पई हूंदी आहे। उनखे सूर हूंदा आहिनि, दर्द हूंदा आहिनि, मुसीबतूं हूंदियूं आहिनि, परेशानियूं हूंदियूं आहिनि, पर मौला अली शेर ख़ुदा जी अमड़ बच्चो ॼणियो आहे, का तकलीफ़ कान्हे का। ॿाहिरि निकिती आहे, फर्ज़ंद खे झोली में खणी, पंहिंजे रए में वेढ़े, चादर में वेढ़े घर खणी आई आहे। घर आई हज़रत अली करमल्लाह वजल करीम जे पीउ खे अची मुबारक ॾिनई। हज़रत अलीअ जो बाबो ख़ुशि थो थिए पियो, पर हालत अहिड़ी आहे जो मौला अली शेर ख़ुदा जूं अखियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। मुंहिंजे प्यारे आका सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अञा नबूवत जो ऐलान नाहे फरमायो। मुंहिंजे महबूब करीम नबूवत जो ऐलान अञा कोन कयो आहे, नाहे कयो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ॿाहिरि कंहिं कम सां हा, मके जे अंदरि मौजूदु कोन हा। मुंहिंजे हबीबन करीमन खे इत्तला कोन्हे को त प्यारे चाचे जे घर, मुंहिंजी चाचीअ जे घर मूंखे सौट आयो आहे, मुंहिंजे चाचे जो घर आबाद थियो आहे, इहा अञा ख़बर कान्हे का। कुझु ॾींहंनि खां बाद जीअं जो नबी पाक अलैहिस्सलाम मके में अचनि था पिया, हबीबन खे इत्तला मिलियो आहे, अवां जे चाचीअ खे ख़ुदा फर्ज़ंद अता फरमायो आहे। महबूब फौरन उन घर में विया, छो त महबूब पाक जी उन अमड़ सां ख़िदमत कई हुई। पंहिंजे माउ ॾे विया, हबीबन करीमन खे मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खे चाची ॾिसी ॾाढी ख़ुशि थी आहे। महबूबन मुबारक ॾिनी आहे, अम्मा तोखे मुबारक हुजे जो तोखे फर्ज़ंद ॼाओ आहे। अम्मा थी चए फर्ज़ंद ॼाओ आहे, पर अखियूं कोन थो पटे। 5 7 8 ॾहाड़ा गुज़री विया आहिनि, अखियूं जीअं जो ॼमण जे टाइम ते बंदि कयूं अथई त बंदि ई बंदि आहिनि। हालांकि नंढड़ो ॿारु अखि घटि खोलींदो आहे, पर कंहिं खोलींदो आहे, कंहिं बंदि कंदो आहे, कंहिं खोलींदो आहे। हिन त मुर्गो न खोलियूं आहिनि, जीअं जो पेट मूं आयो आहे त बंदि ई बंदि आहिनि। अलाए नाबीन आहे, अलाए नज़र कान्हे, अलाए अखियुनि में को सूर आहे, अलाए का तकलीफ़ आहे। मुंहिंजा बचड़ा का दुआ कर, हिन जे अखियुनि जो त को इलाज कर। फतबस्समन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझे हबीब मुर्की ॾिनो, खिली ॾिनो। ग़ैब दान नबीअ खे ख़बर आहे, पाण फरमाइनि था चाची को अखियुनि खां नाबीन बि कोन्हे, अखियुनि में ख़राबी बि कान्हे, अखियुनि में दर्द बि कोन्हे, पर तुंहिंजे पेट में अली कसम खणी आयो आहे त दुनिया में वेंदुसि त पहिरियों ई मुहम्मद जो दीदार कंदुसि।
जेसी ताईं रसूलुल्लाह के मुंह जो अखियूं न ॾिसंदू तेसी ताईं अखि न पटींदुसि। मां हिते हुयुसि कोन, अली अखि कीअं पटे, हाणे मां आयो आहियां, मूंखे ॾे त झोली में खणांसि त ॾिस अली अखि पटे थो या नथो पटे। मुंहिंजे आका अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ खे, पंहिंजे सौट खे हथनि में खयो आहे, हथनि में खणी महबूबन करीम जी ज़ात बाबरकात ॻाल्हायो आहे, ॻाल्हाईंदा वञनि था, सोणो अली अखियूं पंहिंजूं खोले थो, मुंहिंजे महबूब जो दीदार फरमाए थो। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सच ॿुधाइजां, जंहिंजो एॾो वॾो मक़ाम हुजे, इहे मुंहिंजे महबूब पाक जा प्यारा चइबा या न चइबा। असां अहले सुन्नत जो त सरवाण आहे, असांजो त मुर्शिद आहे, असां त चवंदा आहियूं त शेर ख़ुदा बहादुर आहे, असदुल्लाह अल गालिब आहे। ऐं असदुल्लाह अल गालिब जो फ़ैसिलो क़बूल थी या न? ॾाढे ॻाल्हि आहे, मुर्शिद फ़ैसिलो करे क़बूल कंदे या न? हज़रत अलीअ खे हिकिड़े माण्हू चयो आहे, ऐं प्यारा अली, तूं नबी जो सौट, तूं नबीअ जो न्याणो, महबूब पाक जो सहाबी, माइट्री में भी वेझो, इस्लाम में भी वेझो, रिश्ते में भी वेझो, अबू बकर ख़लीफ़ो थियो, तो एतिराज़ ई न कयो, पर नबी करीम खां पोइ तोखे हक़ हो वेहण जो। अल्लाह अकबर कबीरा। मुंहिंजे मुर्शिद जो फ़ैसिलो त ॿुध, सोणे अलीअ जो फ़ैसिलो ॿुध। अली साईं थो फरमाए त मां उहो पुट दुनिया ते ॼणियो ई कोन्हे जेको रसूलुल्लाह जो फ़ैसिलो रद्द करे। उहो मां अञा पुट ॼणियो ई कोन्हे जेको मुंहिंजे नबीअ जे फ़ैसिले खे रद्द करे। उन पुछण वारे चयोसीं कहिड़ो नबी जो फ़ैसिलो आहे? जे मुंहिंजे नबी करीम तां क़ुर्बान वञा, पंहिंजे आख़िरी ॾिहाड़नि में ज़िंदगीअ जे पोएं टाइम ते पंहिंजे हथनि सां मुसल्ले ते मुंहिंजो मुहम्मद अबू बकर खे बीहारे वियो आहे, पोइ जंहिंखे मुंहिंजो नबी बीहारे मां अलीअ खे बि क़बूल आहे। वाह अली, तुंहिंजी सदाकत तां क़ुर्बान वञा, फ़ैसिलो वञई या न? क़बूल कयई या न? भली अलीअ जो शान आहे, भली नबीअ जो वेझो आहे, भली नबी करीम अलैहिस्सलाम जो अज़ीज़ आहे, पर मुंहिंजा दोस्त अली पंहिंजी जॻह ते आहे। जे अलीअ खे कंहिं अली कयो आहे त उहो नबी आहे। अबा हाओ न साईं, अलीअ जी फज़ीलत नबी साईं जे पुठियां आहे। कंहिंजे पुठियां आहे अबा? नबी साईं जे पुठियां। ख़ुदा न ख़्वास्ता अलाह पनाह ॾे, जीअं ॿियनि कुरैशनि कलमो न भरियो हो ऐं अली साईं कलमो न भरे हा त पाण मञूंसि हा? अलाह एॾो शर्फ ॾिएसि हा? न, इहो हुनजे मुक़द्दर में भाग में कलमो नबीअ जो हुयो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन्ही नेमत जे करे अलीअ खे फज़ीलत मिली आहे त असुल मर्कज़ त मुहम्मद करीम जी ज़ात आहे न। हज़रत अली थो फरमाए त मां त बच्चो ॼणियो ई कोन्हे जेको मुंहिंजे रसूलुल्लाह जो फ़ैसिलो क़बूल न करे। मुंहिंजे हबीब मुसल्ले ते बीहारियो आहे, मुसल्लो ई त हर शइ हूंदी आहे, अॻवाणी मुसल्लो हूंदो आहे, महबूब पंहिंजे मसनद ते जंहिंखे विहारियो आहे, मां अलीअ जो बि साईं आहे। सुभान अल्लाह। सलात पढ़ त ॻाल्हि कहलाईंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। अब अॼु रात कहिड़ी आहे? 27 जी रात आहे। हाणे विच ते अर्ज़ कंदुसि तव्हांखे त असां वटि रात ख़तम व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। टाइम कोने ॿाहिरि था वञो, मोहब्बत सां वरी हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। प्यारा दोस्तों अज़ीज़ो, कंहिंजी तारीफ़ पे हली? मौला अली शेर खुदा जी। मां तव्हांखे अॻारो अर्ज़ु कयो न त अली कहिड़ो बहादुर, ऐं हो छा था चवनि? बुज़दिल। इन जे लाइ थोरो अर्ज़ु कयां, मतां तव्हांखे ख़लश हुजे। थींदो आहे न सी, अलाए छो यार मोल साहब ईअं चयो, असां था चऊं अली साईं जहिड़ो बहादुर कोन्हे, ऐं हुननि पंहिंजनि किताबनि में लिखियो आहे, को ज़ाकिर जाहिल ज़ुबान सां चई वञे हा त बि चऊं ठहियो भला जाहिल चयो आहे। हिननि जा जेके वॾा वॾा मौलवी अॼु खां 500-700 साल अॻु में गुज़री विया आहिनि, उन्हनि अरबी में फारसी में किताब लिखिया आहिनि। उन माज़ अल्लाह किताबनि में लिखियो अथनि, पंहिंजनि किताबनि में लिखियो अथनि त हज़रत अली करमल्लाहु वजल करीम जी, उन माज़ अल्लाह किताबनि में लिखियो अथनि, पंहिंजनि किताबनि में लिखियो अथनि त हज़रत अली करमल्लाहु वजल करीम जी ज़ात बाबरकात खे गिचीअ में रसो विझी ज़ोरी अबू बकर जी बैयत करायूं। हाणे ख़ुदा खे हाज़िर नाज़िर समझजो, रमज़ान जहिड़े आख़िरी जुमे जे भलारे ॾींहं ते मौजूदु आहियो, मस्जिद में आहियो,
अबा अली जी ज़ात बाबरकात खे को गिच्चीअ में रसे ॿधण विझण वारो ॼाओ आहे। खैबर जी जंगा 3 रातूं 3 ॾहाड़ा गुज़री विया। महबूब करीम जी ज़ात बाबरकात खैबर जे लड़ाईअ में पंहिंजे ग़ुलामनि सां मौजूद आहे। तरीक़ो इहे हूंदो हो त नबी करीम जे लाइ तंबू लॻाईंदा हुआ, झुगी ठाहींदा हुआ, उन में महबूब आरामी हूंदो हो। सुबुह जे टाइम ते हिकिड़े खे सिपह सालार करे मैदान में मोकिलिबो हो, हिकिड़ो हिकिड़ो थी साम्हूं ईंदा हुआ, लड़ाई शुरू थी वेंदी हुई। नबी करीम जे ज़ात बाबरकात जा ग़ुलाम लड़ंदा रहिया। 3 ॾहाड़ा गुज़री विया पर 3 ॾहाड़नि ताईं खैबर फतह ई कोन पियो थिए। अली बि मौजूद हो, हज़रत अली बि मौजूद हो, पर बीमार थी पियो हो। अखियुनि में तकलीफ़ थी पई, सफ़र जे करे मिट्टी दज़ गर्मी आई, अखियूं अहिड़ियूं सुजी उथी पयूं जो हिकिड़ो सेकंड बि अली अखि न पियो पटे सघे, सुतो पियो आहे। जंहिंमहिल 3 ॾहाड़ो थियो त नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो सुबुह जे टाइम हिकिड़े मर्द जे हथ में तलवार ॾींदुसि, ओ मैदान में लहंदो, अल्लाह उन जे हथ ते खैबर फतह कंदो। सुभान अल्लाह। सॼी रात असहाबन सोच कयो ॾिसूं केरु आयो भाग वारो। 3 ॾहाड़ा गुज़री विया जो 4थे ॾहाड़े कंहिंखे थी पई आहे तलवार मिले, महबूब कंहिंखे थो नवाज़े ऐं इहो कंहिंखे थी सोभ मिले, कंहिंजे हथ ते तो खैबर फतह थिए। जंहिंमहिल 4थो ॾहाड़ो थियो आहे, सिज उभरियो आहे, हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था उथंदे ई ऐन अली। सुभान अल्लाह। अली काथे आ? अली काथे आ? जंहिंमहिल चयो त अली काथे आ तमल सभिनी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अली बीमार आ, अखियुनि में तकलीफ़ आ, उथी पयूं आहिनि, सुजी वयूं आहिनि, पटे बि नथो सघे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अलीअ खे वठी अचो। हिकिड़ो सहाबी वियो आहे, पंहिंजे बिस्तरे तां उथारे वठी आयो आहे। हज़रत अली जूं अखियूं बंदि आहिनि, बाह में हथु वठी नबी पाक जे आॾो आंदो वियो आहे। वाह मुंहिंजा महबूब पाण फरमाइनि था हकीम हूंदो त इलाज बि थींदो, डॉक्टर हूंदो त इलाज बि थींदो। महबूब जी ज़ात बाबरकात अलीअ खे पंहिंजे साम्हूं वेहारियो आहे। वेहारे मुंहिंजे हबीब पंहिंजे वात मुबारक मां फीण कढी आहे, लुआब शरीफ़ कढी आहे। हबीबन पंहिंजे आंगुर खे लॻाए, कुझु हिन अख ते लॻाई आहे, कुझु हिन अख ते लॻाई आहे। लुआब लॻंदी वई, दर्द दफ़ो थींदो वियो, अखियूं अखियुनि जहिड़ियूं चङियूं भलियूं थी वयूं। ॼण त दर्द हुयो ई कोन। हज़रत अली पाण फरमाइनि था ख़ुदा जो कसम आहे ॼण त मुंहिंजे अखियुनि में सूर हुयो ई कोन। हे त अखि जो सूर आहे, मुंहिंजा दोस्त बुढ़े सां बि ठीकु थी वेंदो आहे। हिकिड़ो सहाबी आहे, महबूब करीम जो हिकिड़ो दुश्मन हो, शेर ठाहींदो हो, बैत ठाहींदो हो, मायूं नचाईंदो हो। बैत ठाहे पोइ मायूं वठी नचंदियूं हुयूं ऐं नबीअ जी गिला कंदो हो। सम्झो था? हो अहिड़ो बदमाश हो, महबूब जी ज़ात खे ॾाढो रंजाईंदो हो। जो वठी महबूब जे गिला में बैत पढ़े, रंडियूं वठी नचनि। महबूब खे ख़बर पई, पाण नाराज़ थिया, ॾाढो ॾुखाड़ा थिया। हिकिड़े मुजाहिद चयो त इन जो सिर विञाइणो, मुंहिंजे मुर्शिद जो दुश्मन, पर हू राति जो सुम्हंदो हो माड़ीअ ते। मके में हुनजो वॾो घर हो, माड़ी हुई। हिन सहाबी सगोरे छा कयो, कंहिं तरीक़े सां अहिड़े नमूने सां वियो जो कंहिंखे ख़बर ई कान पई। हुनजा चौकीदार पहरेदार हा, मुड़ुस कमु कंदा आहिनि त ईअं कंदा आहिनि सही। अहिड़े नमूने सां चढ़ी, जंहिंजो सुतो पियो सुतल खे ठका जो तलवार करे त बाध करे छॾियईंसि। लथो, तकड़ में लथो। आख़िर दुश्मन जो ख़तरो बि थींदो आहे, पर चढ़ी त वियो, मारे त विधई, पर तकड़ में लहंदे लहंदे किरी पियो, टंग हितां भॼी पियसि, मूरी मुछ टंग हली वई। हाणे हमरा छा करे, चई त हाणे दुश्मन ईंदा, पुठियां टंग भॼी पई आहे। कीअं मिड़ी रेड़ियूं सोड़ियूं ॾेई टंग खे झले सोलो करे हिकिड़ी टंग ते रेड़ियूं खाई खाई हबीबन जी ख़िदमत में आयो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, फलाणे दुश्मन खे क़त्ल करे आयो आहियां, कद इनकसर साकी, पर ख़ुदा जा हबीब मुंहिंजी टंग भॼी पई आहे, हाणे छा कयां? पाण फरमाइनि था पंहिंजे टंग खे सिधो कर। हुन सहाबी सिधो कयो आहे। अलीअ खे त फीण लॻाई अथनि, महबूब फीण बि कोन थो लॻाए, टंग सिधी करे रुॻो हथ लॻाइनि था। चवे थो ख़ुदा जो कसम ॼण त भॻल हुई कान। हज़रत कतादो जंग में आ, तीर दुश्मन जो अचे थो, ठका दोॾे में लॻो आहे, तीर अंदर हलियो वियो, तीर खे छिके जो कढियईं त तीर सां गॾु अखि बि निकिती आई। कतादे जो मशहूर वाक़ियो आहे। सुभान अल्लाह।
दोडो ॿाहिरि तीर सां वो दोडो हथ में हिते लड़के पियो सॼो सारो हबीबन करीम वटि या रसूल अल्लाह अखि निकिरी पई आहे दर्द बि ॾाढो आहे दोडो फिसी पियो आहे अॼुकल्ह रूई ज़मीन ते हलियो वञ फिसल दोडो को बि डॉक्टर कोन ठाहींदो महबूबन करीमन जी ज़ात फरमाता कतादा हेॾे आहे कतादो वेझो अचे थो हुनजे अखि खे अंदरि विझी हीअ पंहिंजी त्री रखी पर फरमाए था अल्लाहुम्मा रब्बन नास इज़हबल बास ओ मौला हिन मुंहिंजे कताजे जो दर्द दूर कर महबूब से अखि खे हथ खे हटाए थो कतादो थो चए थो हुन अखि खां बि वधीक रोशन सुभान अल्लाह पोढ़ो थियुसि पोढ़ो सहाबी थो चए पोढ़ो थियुसि पोढ़ो हीअ जेका कुदरती अलाह वारी अखि ॾिनल हुई उन में कॾहिं सूर बि पवंदो हो अखि बि कमज़ोर थी वई मोतियो पाणी बि लही पियो नज़र बि ख़राब थी वई पर जेका रसूलुल्लाह वठी ॾिनी जहिड़ी हुई तहिड़ी हुई महबूब जाड़ो का देर आहे वाह ॻाल्हायो असांजे महबूब जाड़ो का देर आहे अली साईं जूं अखियूं चङियूं भलियूं थियूं अली खे फरमाए वठ तलवार हाज़िर क़िबला दुआ थी वञो खैबर में हाज़िर क़िबला मैदान में वियो मुंहिंजा प्यारा दोस्त मैदान खैबर में जॾहिं लथो आहे त मरहब नाले यहूदी हो जेको पूरे खैबर जे इलाइक़े में मरहब जहिड़ो बहादुर हुयो ई कोन मूं पढ़ियो आहे हिकिड़े किताब में त जेका ज़िरह पाईंदो हो हुनजो एॾो वॾो वेकिरो सीनो हो एॾो हुनजो वॾो कद हो जेका लोह जी कमीस चइबी आहे ज़िरह हुनखे चइबो आहे इन जे लाइ पाईंदा हुआ त तीर लॻे तलवार लॻे त असर न करे लोह जी लॻल आहे हुनखे लोह जी ज़िरह पियल हुई मरहब काफ़िर खे उनजो वज़न अधु मण हो घणो अथई अधु मण रुगो हुनजो वज़न हो जेका ज़िरह पाईंदो हो लोह जी केॾी मज़बूत हूंदी केॾा कड़ा हूंदा अलाए कीअं पाईंदो हो पाए सॼो लोह सां भरियो पियो आहे अली साईं जे रूबरू आयो आहे मैदान में लथो आहे ॼण साम्हूं आयो हज़रत अली नौजवान आहे सुभान अल्लाह हो वॾो खाधल पीतल पोढ़ो जवान हुजे बहादुर हुजे पर उमिरि वॾी हुजेसि ॼण साम्हूं आया अॼुकल्ह वारी लड़ाई कान जो हण बम त ॻोठ जो ॻोठ चट अॻे ईअं न हूंदो अॻे मर्दनि जा मर्दनि सां मुक़ाबला थींदा हुआ हिकु हिकु थी जवान लहंदा हुआ ख़ैर जो जंहिंमहिल साम्हूं आया त हुन मरहब ॾिसी चई त मुंहिंजो तोसां लड़णु मुंहिंजी बेइज़ती आहे अल्लाह ॿार सां विढ़ो नौजवान कलो के छोकिरे सां जंहिंखे मस ॾाढी लही सिधी थी आहे मां हेॾा मैदान सर कया तोसां लड़ाई मुंहिंजे मुक़ाबले जो को मुहम्मद मोकिले हज़रत अली करम अल्लाह वजल करीम फरमाइनि था तुंहिंजे मुक़ाबले जा जवान ॿिया बि बीठा आहिनि हबीबन मूंखे मोकिलियो आहे ॿार सम्झी नंढो सम्झी नौजवान सम्झी फ़िलहाल मूंसां मुक़ाबलो कर मुंहिंजो खून तोखे माफ़ आहे जेकॾहिं मूंखे मारे वे त पोइ ॿिया तो वटि ईंदा हज़रत अली खे चई ठीकु आहे मुक़ाबलो कयो था वार कर अली फरमाइनि था असां कुरैशी पहिरीं वार न कंदा आहियूं असां मुहम्मदी आगराई न कंदा आहियूं तूं आगराई कर त मां वार कयां तुंहिंजे वार खे दफ़ा कयां पोइ तुंहिंजे वार खां पोइ मां तोखे वार कंदुसि मुंहिंजा प्यारा दोस्त सीरत जे किताबनि लिखियो आहे मरहब वार कयो आहे ज़ोरदार वार कयो आहे हज़रत अली हुन जे वार खे पंहिंजे ढाल ते रोकियो आहे उहा ढाल अहिड़ी जो का तलवार हुनखे वढे न सघंदी आहे मरहब ठका जो तलवार कढाई आहे त ढाल ॿ टुकर थी वई वॾो बहादुर हो साईं खैबर में हुनजो नालो हो ये हज़रत अली वारी ढाल खे छतियूं छतियूं करे छॾी हज़रत अली फरमाइनि था तुंहिंजो वार घुसी वियो ढाल मुंहिंजी वई हाणे मुंहिंजो वार थो अचई मुंहिंजा प्यारा दोस्त अलीअ तलवार भी कई आहे खिवण बि देर कंदी आहे खिवण में भी मुंहिंजा दोस्त चिमकण में देर लॻंदी आहे अलीअ जी तलवार खिवण खां बि तेज़ हुनजे मथे खां लॻी आहे मथे मां जेको खोद लोह जो आहे उहो त वढियई मथो वढियई ॼाड़ी वढियई ज़िरह वढियई सीना वढियई चाक करे मुड़ुस खे बाध करे छॾियई पर एॾी तेज़ीअ सां वई आहे जो हुनखे ख़बर ई कान पई आहे बीठो आहे उभो अलीअ खे चई त गुथो आहे अली फरमायो त चुर त ख़बर पवे समझो था छा चई त गुथो अली से फरमा तो चुर त ख़बर पवे हीअं जो चुरे त अधु हिकिड़ो हेॾे वञी किरियो त ॿियो हेॾे वञी अल्लाह या रसूल अल्लाह और मुंहिंजा प्यारा दोस्त ईअं टुकड़ा थियो जे मीर बर मला मच्छी जा ॿेरा करे टुकर कंदो आहे
ख़बर न पवंदी आहे, मरहब खे ख़बर बि कान पई त मुंहिंजे जिस्म मां, मुंहिंजे लोह मां हुनखे लोह ते नाज़ हो, ढाल ते नाज़ हो, ज़रिया ते नाज़ हो, ख़ोद ते नाज़ हो, जिस्म ते नाज़ हो। पर हैदर करार जी तलवार ईअं टुकर कजो ख़बर ई कान पई, ज़रा करे छॾियईंसि। देरी कान गुज़री आहे, थोरे लम्हे में अल्लाह जे फज़ल सां ख़ैबर ते इस्लाम जो झंडो बुलंद थी वियो। रसूलुल्लाह जे दरबार में आयो आहे, क़िबला तुंहिंजे दुआ सां अल्लाह तबारक व तआला ख़ैबर खे फतह फरमायो आहे। हज़रत अली फरमाइनि था, अॼु खां पोइ तुंहिंजो लक़ब आहे असदुल्लाहिल गालिब। असदुल्लाहिल, अल्लाह जो उहो शींहुं जेको सदाई गालिब आहे। असदुल्लाहिल, इहो कंहिं लक़ब ॾिनो चओ मुंहिंजे मदीने वारे साईं। कंहिं लक़ब ॾिनो अबा? हाणे थोरो इन मसइले खे सम्झो त पोइ अॻिते हलूं। थका त न आहियो न? सलात पढ़ंदव भला ॾाढे मुहबत सां? अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। गालिब छाखे चइबो आहे? अरबी जो लफ़्ज़ आहे। गालिब हुनखे चइबो आहे जेको सदाई मथे, सदाई कामयाब। गालिब छाखे चइबो आहे? सदाई कामयाब। ऐं जंहिंखे रसूलुल्लाह चवे तूं सदाई कामयाब आहे, कामयाब आहे। हाणे मूंखे ॿुधाए, जेकॾहिं मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुज़ाहिमत करे हा, अबू बकर सां विड़े हा, त गालिब थिए हा या न थिए हा? जेकॾहिं हज़रत उमर सां विड़े हा त गालिब थिए हा या न? आओ। जे उस्मान गनीअ सां विड़े हा त गालिब थिए हा या न? छो त नबी हुनखे लक़ब ॾिनो आहे असदुल्लाहिल गालिब। अली कॾहिं बि गालिब न थिया, ज़िद हूंदो आहे। हिकिड़ो ॾींहुं ॿी राति ज़िद आहे, हिकिड़ो ऊंदाही ॿी रोशनी, इहो ज़िद आहे। हिकिड़ो गालिब ॿियो मग़लूब। हिकिड़ो हूंदो आहे, ॿियो छा हूंदो आहे? मग़लूब। गालिब उनखे चइबो आहे जेको दसे, ऐं जेको दसिजी वञे उनखे चइबो आहे मग़लूब। हाणे जेकॾहिं अली विढ़े हा इन टिन्ही यारनि सां त गालिब थिए हा या न? हाणे जेके चवनि था असां हुबदार आहियूं, इहे था चवनि अली गालिब न आहे, अली मग़लूब आहे। जो गिचीअ में रसो विझी ज़ोरी कुर्सी खसे विया, सुन्नी थो चवे अली गालिब आहे। अलीअ खां हक़ खसण वारो अम्मा बच्चो ॼणियो ई कोन्हे को। अली ख़ुदि इन में राज़ी आहे, अलीअ जी ख़ुदि मर्ज़ी आहे, अली ख़ुदि भाई वार आहे। अलीअ खां पुछो वियो आहे, ओ प्यारा अली, अबू बकर जो ज़मानो अमन जो गुज़रियो आहे, हज़रत उमर जो ज़मानो अमन जो गुज़रियो आहे, हज़रत उस्मान जो ज़मानो अमन अमान जो गुज़रियो आहे। तुंहिंजे ख़िलाफ़त में रुगो झेड़ा ई झेड़ा, जंगियूं ई जंगियूं, भला छो सबबु कहिड़ो आहे? अली तो फरमाए, अबू बकर जहिड़ो जवान ख़लीफ़ो हो, मां अलीअ जहिड़ो जवान हुनजो वफ़ादार सलाहकार हो। हज़रत उमर जहिड़ो जवान ख़लीफ़ो हो, मां अलीअ जहिड़ो जवान हुनजो सलाहकार हो। हज़रत उस्मान जहिड़ो जवान ख़लीफ़ो हो, मां उस अलीअ जहिड़ो जवान हुनजो सलाहकार हो। पोइ जेके जंहिंजो सलाहकार अली हूंदो से छो न कामयाब थींदा? अली जंहिंजो सलाहकार तव्हांजा बेड़ा पार, हा न सही? पाण फरमाइनि था, हाणे मूंखां था पुछो त मुंहिंजे ख़िलाफ़त में रुगो झेड़ा ई झेड़ा, छा कयां? ख़लीफ़ो मां आहियां, सलाहकार तव्हां जहिड़ा मिलिया आहिनि। ख़लीफ़ो मां आहियां, सलाहकार तव्हां जहिड़ा मिलिया आहिनि, जंहिंजे करे रुगो जंगियूं जंगियूं आहिनि। जेकॾहिं ख़लीफ़ो अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान ज़ुन्नूरैन जहिड़ो हुयो, हुननि जो वफ़ादार सलाहकार मां हुउसि, त अमन ई अमान हुयो। अव्हां खे ख़बर कान्हे का? इहे मुंहिंजे प्यारे हबीब पाक जंहिंजो तरतीब आहे, अव्वल अबू बकर आहे, पोइ उमर आहे, पोइ उस्मान आहे, आख़िर में मां अली आहियां। इहा न का तव्हांजी तरतीब आहे, न का मुंहिंजी तरतीब आहे, ख़ुदि मुहम्मद ॾेई वियो आहे। सलात बुलंद आवाज़ सां सलात। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ी करामत मां तव्हांखे ॿुधायां अली साईं जी। टाइम हाणे पूरो थी वियो आहे, वरी राति बि ॻाल्हाइणो आहे, तंहिंजे करे पंहिंजे निमाज़ टाइम खां 2-3 मिंट चढ़ी वई आहे। हिकिड़ी करामत ॿुधा पोइ दुआ ख़ैर जी। सलात बुलंद आवाज़ सां। वरी सलात। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। भली अबू बकर अॻ में ख़लीफ़ो थियो, भली हज़रत उमर अॻ में ख़लीफ़ो थियो, भली हज़रत उस्मान अॻ में ख़लीफ़ो थियो, पर असांजे किताबनि लिखियो आहे, छो त असां वटि हसद त कोन्हे न सही।
असांजे ख़ुदि किताबनि लिखियो आहे त कॾहिं कॾहिं अहिड़ा फ़ैसिला जेके मुंझी पवंदा हुआ सहाबी सगोरा हज़रत अली खे घुराईंदा हुआ। सोना अली असांजी राय ही आहे, तुंहिंजी राय कहिड़ी आहे, सलाह ॾे त हे मसइलो कीअं हल कजे। मुंहिंजा दोस्त जंहिंमें न असहाबी सगोरा मुंझी पवंदा हुआ, कंहिं मसइले में दिक़त थी पवंदी हुई त मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हुनखे मशवरो ॾींदो हो, उन मशवरे सां मसइलो हल थी वेंदो हो। छाजे करे ॿुधायां? पाण फरमाइनि था अन मदीनतुल इल्म, मुझे महबूब मोहम्मद करीम फरमायो आहे मोहम्मद मां मोहम्मद इल्म जो शहर आहियां, मां इल्म जो शहर आहियां। व अलीयुन बाबुहा, उन शहर जो दरवाज़ो अली आहे। सुभान अल्लाह। सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना शफीना मौलाना अन मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा। या मशहूर हदीस पाक आ, मां इल्म जो शहर आहियां, उन इल्म जे शहर जो दर अली आहे। हाणे ख़ुदा जे वास्ते तव्हां फ़ैसिलो कयो, जेको इल्मु नबी वटि आहे उन इल्म शहर मझां जेको इल्मु निकिरंदो सो दर मां ई निकिरंदो। मस्जिद में या सामे दर खां आयो हूंदे या हिन सॼे पासे वारे दर खां आयो हूंदे, मस्जिद में दाख़िल थींदे दर खां, घर में दाख़िल थींदे दर खां, बैतुल्लाह में दाख़िल थींदे दर खां, त मुहम्मदी इल्म जे शहर में दाख़िल थींदे अलीअ वटां। जेको न चवे त मां अलीअ जे दर ते कोन वेंदुसि, बसि नबी नबी मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, मां नबी वटां वेंदुसि। अबा जेको न दर छॾे भित टपंदो सो साधु या चोर, ॾाढे त चओ भित हमेशह चोर टपंदो आहे, साधु न टपंदो आहे। पंहिंजो साधु दर खां ईंदो ऐं जेको चोर ईंदो सो काथो ईंदो, काथो दरी भॼंदो, काथो छत फाड़ींदो, काथो ॿिए पासे ॾोईंदो, भित टपंदो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, असां सुन्नी अलीअ जी दामन वठी मोहम्मद करीम वटि पहुचंदा आहियूं, असां भित टोड़ींदा कोन आहियूं। इहे वहाबी आहिनि जेके चवंदा आहिनि त असांखे अलीअ जी ज़रूरत कान्हे का, असां था चऊं असांखे अव्वल अलीअ जी ज़रूरत आहे, उहो अली असांखे नबीअ जे दर ते पुॼाईंदो आहे। सुभान अल्लाह। छो त मुस्तफ़ा फरमायो आहे अना मदीनतुल इल्म, मां इल्म जो शहर आहियां, अली हुन जो दरवाज़ो आहे। हाणे जंहिं दर खां फैज़ निकिरे त वठिबो तो न बा। हाणे न असांजे शहर जो को सेठ माण्हू अबा मां फी सबीलिल्लाह देग रधे ख़ैरात जी मस्जिद में थो मोकिलियां, तवजो कयो बाबा, रोज़ेदार रोज़ा छोड़ायो, देग आई, उहा देग ॾिनी से शाह महमद खे, पुट विरहाए, देग भरी पई आहे, विरहाइण वारो चमचो खयो वेठो आहे। हाणे सच ॿुधाइजां, थाली या झोली कंहिंजे आॾो झलींदे, विरहाइण वारे जे आॾो या सेठ ॾेई वेंदे? ॾाढे ॻाल्हि आहे। सेठ त पंहिंजी देग भत जी रधे मोकिली, हलवो सम्झो, पुलाव सम्झो, वात त पाणी कोन थो थिए न, रोज़ो आहे। मिड़ई को सुठो ताम अचे, हाणे उहो सेठ त मोकिलियो, रैस मोकिलियो, हाणे विरहाइण वारो विरहाए थो वेठो, त हाणे असांखे थाली झलणी आहे त बि विरहाइण वारे जे आॾो, झोली झलणी आहे त बि विरहाइण जे आॾो, बा तूं ॾे, ईअं न साईं। पर उहो वॾो बेवकूफ़ आहे, चए त न न हिन देग वारे विरहाइण वारे खां मां कोन थो वठां, मां सिधो सेठ ॾे थो वञां। सेठ थो चए रेड जा पुट, मां त भत मोकिले छॾियो मसीद ॾे। हा या न? महबूब फरमान था अन मदीनतुल इल्म, मां इल्म जो शहर आहियां, व अलीयुन बाबुहा, अली हुन जो दरवाज़ो आहे। हाणे जंहिंखे खपे सो दरवाज़े ते अचे। सुभान अल्लाह। पर हाणे ॻाल्हि खे पूरो कयां, मज़ो तॾहिं आहे। हा मूंखे यादि आहे, शहर में छा छा हूंदो आहे? रुगो दर हूंदो आहे या ॻाल्हायो सोना? दरवाज़ा हूंदा, भितियूं हूंदियूं, छतियूं हूंदियूं, कबट हूंदा, ईअं न या की ईअं को रुगो दर, रुगो झंग में दर लॻो पियो जो शहर सरबो हुनखे। तंहिं करे अॼु तोखे सॼी हदीस ॿुधायां, सॼी कुतरे न ॿुधायां, सॼी हदीस ॿुधायां। सलाह त पढ़ महबूब जी सॼी हदीस ॿुध। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना
मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबुल करीम की ज़ात बाबरकात फरमान था अन मदीनतुल इल्म मा मुहम्मद इल्म जो शहर आया व अबू बकर असासुहा। उन शहर जे भितरनि जी जेका पीढ़ आ सा सिद्दीक अकबर आ व उमर जुदरानहा। हे जेके भितियूं आहिनि से मुंहिंजो हज़रत उमर आ व उस्मान सक़फ़हा। ऐं हे जेका हज़रत उस्मान आ सो शहर जी छत आ व अलीयुन बाबुहा। अली हुन जो दरवाज़ो आ। शहर ठहियो, घर ठहियो, अब्दुर्रहीम कोन ठाहियो, मुंहिंजे मदीने वारे साईं ठाहियो। पाण फरमाए था अबू बकर असासुहा, मुंहिंजो अबू बकर पीढ़ आ व उमर जुदरानहा। उमर हुन जूं भितियूं आहिनि व उस्मान सक़फ़हा। उस्मान हुन जी छत आ व अलीयुन बाबहा। अली पंहिंजी जॻह ते दरवाज़ो आ। हर गुलेरा रंग बूए दीगरस्त, हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू आ। मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब जा चारई यार असांजे अखियुनि ते। सुभान अल्लाह। अल्लाह सही तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अवां जे सदके ख़ुदा मूं गुनहगार जी हाज़िरी क़बूल फरमाए। हाणे केतिरनि दोस्तनि दुआउनि लाइ चयो आहे कंहिंजी दुआ घुरूं। अॼु रब जे दरगाह में सभई हथ खणो, ख़ुदा सभिनि जो ख़ैरु करे। ऐं मुंहिंजा अल्लाह सभिनी जो ख़ैरु, या अल्लाह सभिनी जे दिलि जूं तमन्नाऊं पूरियूं कर, सभिनि जे दिलि जूं तमन्नाऊं मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। मौला जेके बीमार मरीज़नि तन खे शफ़ाऊं अता फरमा। मौला जेके बे औलादनि तन खे साले औलाद अता फरमा। या अल्लाह जन जो रिज़्क़ रोज़ी तंग आ तन जो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमा। मौला जेके गुमराहनि तन खे हादी हिदायत नसीब फरमा। मुंहिंजा मौला जेके परेशान हाल आहिनि तन जूं परेशानियूं दूर फरमा। जंहिंजा बच्चा मरीज़ आहिनि तंहिंजे बच्चनि खे सिहत नसीब फरमा। जंहिंजे घरनि में तकलीफ़ आहे तंहिंजे घरनि जूं तकलीफ़ूं दूर फरमा। मौला जेके मुस्लमान जहान छॾे विया तंहिंजूं क़बरूं नूर फरमा। उन्हनि जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। उन्हें जेके गुज़ारे विया तन खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा। मौला रमज़ान जा जुमा पढ़िया तसे क़बूल फरमा। रोज़ा रखिया तसे मंज़ूर फरमा। तरावियूं पढ़ियूं तसे क़बूल फरमा। मौला शबे क़द्र जे गुज़री वई आहे त असांखे शबे क़द्र जो सवाब ॾे। जे अचे थी त असांखे उन में तौफ़ीक़ नसीब फरमा। मौला बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा। मदीने तय्यबा जी हाज़िरी नसीब फरमा। मुंहिंजा मौला है असांजा हथ असांजूं झोलियूं ख़ाली आहिनि। मदीने वारे साईं जे सदके असांजूं झोलियूं भर। असांजूं दिलि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। मौला असांखे घुरण ॾांहुं नथो अचे, उहो ॾे जंहिंजो तूं लाइक़ु आहीं। असां ॾे न निहार, असांजे लफ़्ज़नि ॾे न निहार, तूं पंहिंजे रहमत ॾे निहार। हर मुस्लमान पंहिंजे दिलि में जेका नेक तमन्ना रखी आमीन कई आहे तव्हांजा बेड़ा पार कर। सभिनि जे दिलि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। मौला अॼु पंहिंजे रहमत जो असां ते मींहुं वसा। असांजे मथां रहमत जी बारिश वसा। असांजे मथां रहमत नाज़िल फरमा। असांजा सगीरा कबीरा अॻियां पोयां गुनाह माफ़ फरमा। मौला जो दम जियारी हादी हिर्ज़ में रखी मोहताजी मखलूक जी कादर मकारी अरबी अब्दुल लतीफ़ खे तूं वेल न विसारी। मुंहिंजा मौला जो दम जियारी सो कलमे साण लॾाइजा। मुंहिंजा मौला जे असांजो दुनिया मां लाॾाणो थिए त मुस्तफ़ा ते कलमो नसीब फरमाइजा। हिते जेका जमात आहे ओरे परे खां आई आहे, घरनि में मुस्लमान बच्चा ॿार वेठा आहिनि, हर मुस्लमान जो दिलि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। मौला असांजे पाकिस्तान जो ख़ैरु फरमा। असांजे पाकिस्तान खे सिहत सलामती नसीब फरमा। असांजे पाकिस्तान जे दुश्मन खे तबाही बर्बाद फरमा। मुंहिंजा मौला है असांजो वतन अज़ीज़ आहे हिन जी तूं सलामती फरमा। कश्मीर जे मुस्लमाननि जो ख़ैरु कर। अफ़गानिस्तान में मुस्लमान पाण में विढ़ी रहिया आहिनि, मौला अफ़गानिस्तान जो ख़ैरु फरमा। मुस्लमान खे पाण में मोहब्बत नसीब फरमा। फ़लस्तीन में बूसिनिया में पूरी दुनिया ते मुस्लमान दर बदर आहिनि, मौला मुस्लमाननि जो ख़ैरु फरमा। आलम इस्लाम खे फ़तहो कामरानी अता फरमा। अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे सदके असांजे मुर्शिद करीम जो ख़ैरु फरमा। असांजे महबूब मुर्शिद जे दरगाह जो ख़ैरु फरमा। असांजे मुर्शिद करीम जे आल औलाद बख़्त जो ख़ैरु फरमा। मुंहिंजा मौला मुंहिंजे हबीब जे सारी उम्मत जो ख़ैरु फरमा। उन्हनि जे सदके मूं गुनहगार जो बि ख़ैरु फरमा। क़ाल अल्लाह तआला फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलिहि व सल्लम।
सुभान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जन सुन जाने रहमत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम दो आयत पे शमए बज़ में मेरे चरखे नबूवत पे रोशन दरूद। मेरे चरखे नबूवत पे रोशन दरूद। गुल्ले बाग़े रिसालत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। शबे असरा के दूल्हा पेदा दरूद। शबे असरा के दूल्हा पेदा दरूद। नौशए बज़ में जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे शमए बज़ में जिसके ज़ेरे